नाज़रीन, योम आज़ादी पाकिस्तान जे मौक़े ते टाउन कमेटी सकरन में सरहाड़ी ट्रेन हादसे वारे वाक़े सबब सादगी सां परचम कुशाई तकरीब थी गुज़री। तकरीब में मुल्क ऐं सरहाड़ी वाक़े में शहीद थींदड़नि लाइ दुआए मग़फ़िरत कई वई। उन मौक़े ते दावत इस्लामी जे FRGF जे वफ़द चेयरमैन टाउन कमेटी सकरन सैयद उज़ैर अख्तर शाह ऐं ॿियनि समाजी अॻवाननि शिरकत कई ऐं वण लॻाया विया। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। सभिनी जे बुज़ुर्गनि पंहिंजे जाननि जा नज़राना ॾिना, क़ुर्बानियूं ॾिनियूं, के जान जो के माल जो। हिकिड़ी वॾी जिदोजहद हुई। उन जिदोजहद खां पोइ असांखे मुल्क पाकिस्तान मिलियो। ग़ुलामी हिकिड़ी तमामु वॾी छा चइजे त ॾुखियो कमु आहे, पर अलाह साईं असांखे हीअ नेमत ॾिनी, असांखे आज़ादु मुल्क ॾिनो ऐं असां पंहिंजे शहीदनि खे अॼोके ॾींहं ते ख़राज अक़ीदत पेश करियूं था ऐं उन्हनि खे जिन पाकिस्तान लाइ कोशिशूं कयूं, जनाब क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना साहब, उन सां गॾु जेके साथारी हुआ, जिन हिननि मूवमेंट में हिसो वरितो, उन्हनि सभिनि खे असां सलाम पेश था करियूं। उन सां गॾोगॾु असां पाक फ़ौज, नेवी, उन्हनि खे सलाम पेश था करियूं। उन्हनि जी कोशिशुनि सां, उन्हनि जी काविशुनि सां असांजो मुल्क दुनिया जे नक्शे ते मौजूदु आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह न्यूक्लियर पावर आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जे फॉरेन पॉलिसीज़ जे तहत असांजो मुल्क अॻियां हली रहियो आहे।